गढ़ीखेरो तालुके में बदअमनी वधी वई आहे। इन में इंतज़ामिया ऐं पुलिस नाल थी चुकी आहे, जंहिं सबबि आए रोज़ चोरियुनि जो वारदातूं वधी वियूं आहिनि। अॻे बि जुमे जे ख़ुतबे नमाज़ में हुयासीं, मोटरसाइकिल वियो, हाणे बि इशा जी नमाज़ में हुयासीं, मोटरसाइकिल असांजो वियो। बची रोडनि ते वेठा आहियूं, इहो पुलिस जे नाअहली जे करे वेठा आहियूं। छा थी करे पुलिस हर चकर में दिलासो ॾेई छॾे ते हाउ कंदासीं, हाउ कयूं था हाज़ुर, लेकिन कुझु बि पुलिस नथी करे। असां SSP जेकबाद खे चऊं था त महिरबानी करे जल्द अज़ जल्द असांजे इज़ालो थी वञे। जमात जे दौरान जो मोटरसाइकिल वञनि त पोइ उन खां वधीक कोई कहिड़ो आहे। असां वरो जेको आहे न नाजाइज़ी आहे, ऐं कोई बि जेको त अमन न आहे। मुतालबो कयूं था त जल्द ई जल्द इहो जेको मस्जिद में मोटरसाइकिल वियो आहे इहो जल्दी बरामद थियो त ठीकु आहे, न त इजा दाइरो वधाईंदासीं। बराए महिरबानी करे जेके असांजी जेके चोरी मोटरसाइकिल थियनि था मदरसनि खां थियनि था, उन शइ ते कंट्रोल कयो वञे ऐं असांजी जेको आहे नाइल इंतिज़ामिया इन अवाम खे तहफ़ुज़ ॾिनी वञे। असांजो मुतालबो इहो आहे त बराए महिरबानी करे असांखे जेको तहफ़ुज़ ॾिनो वञे। गढ़ीखेरे शहर में मस्जिद शरीफ़ में मोटरसाइकिल चोरी थियनि था, बदअमनी ॾाढी वधी वई आहे। ग़रीब मिसकिन हिकु खाधे लाइ का शइ कोन्हे, ॿी वरी चोरी वारदातियूं वधी रहिया आहिनि। महिरबानी करे सोचो हुजे, DSP साहब SP साहब ते ॻाल्हि पहुचायूं था, महिरबानी करे अलाह जे घर जी हिफ़ाज़त थिए न। और नमाज़ जमायत हले तो हेॾो गाड़ी वञे थी पई। हिन जो मुतालबो हुयो त मदरसनि ऐं मस्जिदनि मां थियल चोरियूं वापसि करायूं वञनि। जेसीं ताईं न करायूं वयूं त जेसीं ताईं असांजो धरणो जारी रहंदो। कैमरामैन ख़ान मोहम्मद उमरानी सां गॾु जानिब लोर KTN न्यूज़ गढ़ीखेरो।